सचर में 12 रबीउल अव्वल ते ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़ीम मरकज़ी जुलूस के मौके ते एडिशनल कंट्रोलर अमीरुद्दीन अब्बासी ऐं डिप्टी चीफ वार्डन डॉक्टर सईद अहमान की अगवानी में रेंजर्स पुलिस रेस्क्यू 1122 जी शान बशाना सिविल डिफेंस के रज़ाकारनि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। उन मौके ते ग्रुप वार्डन मोहम्मद अहमद शेख, पोस्ट वार्डन आगा इकरम दुरानी, हाजी रियाज कोकर, आसिफ शेख, अदनान शेख, राना मोहम्मद ताहिर, सैयद उमेर शाह, मोहम्मद यूसुफ, इशफाक मेतलो, इदरीस खोसो ऐं ॿियनि रज़ाकारनि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। डिप्टी चीफ वार्डन डॉक्टर सईद अहमान चयो त हुज़ूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद तमामु वॾी नेमत आहे। सॼी दुनिया में रहमतुल लिल आलमीन जी विलादत बासादत जो ॾिहाड़ो मल्हाए अमन मोहब्बत जो पैगाम ॾिनो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जो बाबरकत ऐं मुक़द्दस ॾिहाड़ो मल्हाए सॼो साल ख़ैर ऐं बरकत हासिल कयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची